अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन, अस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम, अम्मा बाद, वअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। नाज़रीन कराम, अल्हम्दुलिल्लाह अॼोको जेको मुंहिंजो सॼो प्रोग्राम आहे ख़वातीन जे बारे में आहे ऐं इहा बि मां जेका पॉइंट कढी आहे उहो आहे त शरह ख़ुतबत नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ी अरफ़ात फ़ी हजतुल विदा, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेके अरफ़ात ते आख़िरी जेको ख़ुतबो ॾिनो आहे हजतुल विदा जो, उन्हीअ मां इहा पॉइंट नंबर आहे 9। इहा मूं कढी आहे अल अमर बि तक़्वल्लाह फ़ी निसा, यानी हुकुम आहे त औरतुनि जे बारे में अलाह जा हुकुम मञो, अलाह खां ॾिजो। अॼु मुंहिंजो मौजू एंड ताईं औरतुनि जे बारे में आहे। इंशाअल्लाह इन में सॼा असां पहलू इन जा ज़िक्र कंदासीं। सो मौज़ू आहे अल अमर बि तक़्वल्लाह फ़ी निसा। पहिरीं ॻाल्हि त इहो तक़वा छा आहे, डेफिनेशन हाणे थोरो अरबी हलंदी, पोइ वरी मुंहिंजो थींदो। तक़वा इहा आहे सिफ़त फ़ी नफ़्स, इहा हिकिड़ी इंसान जी सिफ़त आहे, माना हुन जे जिस्म में हिकिड़ी शइ पइजी, आदत पइजी थी वञे, तंहिं महिल इंसान जेको इंसान उन खे यूज़ करे थो, हले थो, पहिरियों अला फ़इल मां, पहिरीं जेको अलाह हुकुम कया आहिनि उन ते हले थो, व इम्तिना मां नहानू, ऐं जंहिंखां रोकियो आहे उन खां रुकिजी वञे। जॾहिं इहा हिकिड़ी सिफ़त इंसान में पैदा थी वञे त पोइ इहा जेका इन खे तक़वा चइबो आहे। तंहिंजे करे अलाह ताला क़ुर में फ़रमाए थो सूरह निसा में, वलक़द वस्सैना लज़ीन ऊतुल किताब मिन क़ब्लिकुम, त असां इहा वसियत तव्हांखे अॻियनि में जिन खे किताब ॾिना विया हुआ, क़ुर ॾिना विया, उन्हनि खे बि कई हुई इहा हुकुम, तव्हांखे बि अलाह चए थो मां कयां थो अनित्तक़ुल्लाह, अलाह जी तक़वा अख़्तियार कयो, माना जेके अलाह हुकुम ॾिए उन्हनि ते हलो ऐं जिन खां रोके उनखे रुकिजी वञो, इहा तक़वा आहे। वरी ॿी जाइ ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाए थो सुनन तिरमिज़ी में, काल अली रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाए थो त अत्तक़िल्लाह हैस मा कुंत, चए थो इहा जेका प्रॉपर्टी आहे न अलाह खां डिॼण जी, अलाह जे हुकुमनि ते हलण जी, ऐं जंहिंखां रोके रुकजणु, इन्हीअ खे जिथे हुजो इहा तव्हां में, इहा तव्हांजी तबियत में इहा ख़ुशूसियत हुजे। ऐं ॿियो वतबिय सैयतुल हसना तम हो हा, ऐं जेकॾहिं तव्हां खां किथे ग़लती थी वञे त वरी ओतिरो को ख़ैरु कयो, का नेकी कयो। जेकॾहिं तव्हां कंहिंसां बुरा लफ़्ज़ ॻाल्हाए वरिता आहिनि त वरी चङा लफ़्ज़ ॻाल्हाए वठो त इहा तव्हांजी बुराई मटिजी थी वञे। ऐं व ख़ालिकुन्नास बि ख़ुल्क़िल हसन, ऐं अलाह ताला तव्हां खां चाहे थो त माण्हुनि सां बहितरीनु रवैयो इख़्तियार कयो। तंहिंजे करे ॿी ॻाल्हि जेको रसूल सां फ़रमाए अहम शइ आहे त हल तंसरून व तर्ज़ुकून इला बिज़ुफ़ाइकुम, माना तव्हांजी जेका मदद कई थी वञे ऐं तव्हांखे रिज़्क़ ॾिनो थो वञे उन्हनि ज़ईफ़नि जे बारे में, जेके तव्हांजे किफ़ायत में, नंढड़ा ॿार चओ या के बीमार घर वारियूं चओ या माज़ूर घर में चओ, इहे जेके ज़ईफ़ आहिनि तव्हां वटि, इन जे तव्हांखे रिज़्क़ ॾिनो थो वञे। पर हाणे छा आहे हिते मसइलो त हे जेके फ़क़ीर अचनि था रमज़ान जे महीने में वधीक पैसनि वठण लाइ, पोइ नंढा नंढा ॿार 2.5 सालनि जा 2 सालनि जा पोइ हाणे किराए ते था वठी अचनि या उनखे का दवा था पियारनि, उहो खयों निट हण उस में वेठा। मां कल्ह जुमे जी निमाज़ पढ़ी जो मोटियुसि त ॾिठमि त हिकिड़ो लठु जेसि थोरो मंडो हुजे, पर नंढिड़ो ॿारु 1.5-2 सालनि जो सफ़ा उस में विहारियो वेठो हो, त जीअं माण्हुनि खे चवे त हे मरनि था उस में। मां जो इहो हितां लंघे वियुसि त मुंहिंजो हां सड़ी वियो, मुंहिंजो हाणे मां छा कयां। मां चयो मोटी हिन सां ॻाल्हायां, पर मुंहिंजो चवणु कोन वठंदा। पोइ मां सिधो वियुसि मथे बाईपास ते, थाणे ते, उन्हनि खां 2 पुलिस वारा खयमि। मोटी अची हुननि खे असां चयो त बाबा आईंदा जेकॾहिं ॿारु तव्हां सां असां ॾिठो त तव्हांखे पादर हणंदासीं ऐं तव्हां कंदासीं। त इहा हिकिड़ी हींअर ॻाल्हि फैलिबी। तव्हां बि ॾिसो, जेकॾहिं को नंढिड़ो ॿारु इहो फ़क़ीर खयो वेठो आहे, पोइ इहो ॿारु पंहिंजो अथसि, पर घणे भाङे इहो किराए ते खणी था अचनि। मासूम ॿारनि खे टार्चर करणु, उन्हनि खे उस में विहारणु, पाणी न ॾियणु, उहो ॿार वरी रोअनि त उन्हनि खे मुकूं कंध वारियूं ठोकनि। इन्हनि खे तव्हां बीही ऐं पादर हणो, ऐं जेके ॿार बीहंदा गाॾी बीहारे चओ था ॿारु खण, ॿारु आणींदे तव्हांखे मां कोन्हे। इहो अलाह ताला तव्हांखे इन जो जज़ा ख़ैरु ॾींदो। अॻिते हलूं था, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़रमाए थो त बुख़ारी शरीफ़ हदीस शरीफ़ आहे, इस्तौसौ बिनिसा, पाण फ़रमाइनि था त ॾिसो मां तव्हांखे औरतुनि जे बारे में हिकिड़ी तव्हांखे मां नसीहत थो कयां ऐं इन ते अमल कयो। ऐं ॿी ॻाल्हि त मां तव्हांखे हिकिड़ी औरतुनि जे बारे में हिकिड़ी
टेक्निकल सम्झाणी थो ॾियां हुनखे, सम्झो कहिड़ी। फ इनल मरात ख़ुलिक़्त मिन ज़िलान, चए थो त जेको ॾिसो न असांजी जेको जेनेटिक आहे, असांजो सॼे जीन्स आहिनि जिस्म जूं ऐं एनाटॉमी आहे, औरत जी बि साॻी आहे। त माना अलाह साईं असांजी कापी औरत में कई आहे, कापी पेस्ट सम्झो। पर उहा कापी पेस्ट बि तॾहिं थींदी जॾहिं उहे जीन्स असां जूं ट्रांसफ़र करे। इहो रब साईं फरमाए थो त जेका मां औरत जो जिस्म ठाहियो आहे, उहो जेको तव्हांजी पासरीअ जी हॾी आहे न, उन मां उहो जीन खणी पोइ उन मां औरत डेवलप कई आहे, ऐं उन बाक़ी कुझु चेंजिस कयूं अथसि, जीअं ॿारु ॼणे सघे ऐं ॿार खे खीरु ॾेई सघे। त चए थो त इहा औरत जेका तव्हांखे मां पैदा कई वई आहे, उहा आहे हिन हॾीअ मां। हाणे जेके हॾियूं आहिनि न, हेठियूं जेके हॾियूं आहिनि थोरियूं सिधियूं आहिनि, पोइ वरी आहिस्ते आहिस्ते हीअं थी थियूं वञे, हीअं मथे थी थियूं वञनि। त चए थो इन अवज शई फी ज़लाल आला, सो चए थो जेके हॾियूं आहिनि न, जेका मथे आहे उहा सफ़ा चिबी आहे। माना तव्हां जेकॾहिं पंहिंजे ख़ानदान पंहिंजे कंदव त उहा हेठी हॾी आहे। पर जे तव्हां था चओ त मां कंहिं वॾे ख़ानदान जी शादी कयां, घणी पढ़ियल कयां, त उहा वरी थोरी मथी हॾीअ में ईंदी। हाणे ॻाल्हि आहे मसइलो त हूअ जो हॾी आहे, तव्हांजी हॾी सिधी आहे, हुनजी हॾी चिबी आहे, माना पाण में मिली कोन सघंदियूं, माना कंप्रोमाइज़ करिणो पवंदो। सो चए थो फ़इन ज़हब त तूं कीमहू कसरतऊं, चए थो हाणे जेकॾहिं तव्हां चाहींदव त मुंहिंजी ज़ाल सफ़ा मूं जहिड़ी थिए, हुनजी तबियत मूं जहिड़ी थिए, हू मुंहिंजी गुफ़्तगू मूं जहिड़ी कए, त माना तव्हां हुन हॾीअ खे सिधो था कयो। त रसूल सलम फरमाए थो फ़इन ज़हब त तूं कीमहू, जे चाहियो था त हॾी सिधी थिए, कसरत भञी छॾींदुसि। फ़इन तरक त हू लम यज़ुल आवज ऐं फस्तौसो बिनिसा, तंहिंजे करे जेको आहे सो औरत सां कंप्रोमाइज़ कयो। उहा तव्हां जहिड़ी कान थींदी, कॾहिं कान थींदी, पर हुन में जेको आहे सो अॻिते अचे थो त के शयूं तव्हांखे हुन में पसंदि हूंदियूं, त कुझु शयूं न बि वणंदियूं। तंहिंजे करे जेके शयूं तव्हांखे पसंदि आहिनि, उन जे एवज़ में उन्हनि शयुनि खे तव्हां इग्नोर कयो, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं उन खां पोइ पाण फरमाए थो तव्हां पंहिंजे घरवारीअ खे उन सां सुहिणे नमूने सां हलो। ऐं सबबु इहो आहे त फ़इन्नकुम अख़स्तुमुहुम बि अमानिल्लाह, तव्हां अलाह जे नाले सां हिन जो निकाह विधो आहे, ऐं जंहिंजे करे हिन जो जिस्म तव्हां लाइ हलाल थियो आहे अलाह जे कलमे जे करे। तंहिंजे करे तव्हां फ़तक़ुल्लाह फ़ी निसा, औरतुनि जे बारे में अलाह खां ऐं अख़्तियार कयो, अलाह खां ॾिजो, छो त अलाह जे एग्रीमेंट मुताबिक़ तव्हांखे माई तव्हांजे हवाले कई आहे। बाक़ी इहो आहे फ़न क्यू मां ताब लको मिन निसा, को ज़ोरी तव्हांजी शादी न कराइबो, जेका तव्हांखे औरत पसंदि अचे थी कयो। ऐं साॻिए नमूने सां औरत खे बि हक़ु आहे त जेका हुनखे पसंदि अचे त करे। ज़ोरीअ कंहिं बि औरत खे ज़ोरीअ कोन कराइबो त मुंहिंजे असांजो ख़ानदान आहे, बसि माईअ खे औरत खां 3 दफ़ा पुछो वञे थो त हीउ फलाणो फलाणो पुटु हेतिरो तोखे महर ॾिए थो, तोखे एक्सेप्टेबल आहे, क़बूल करी थी, उहा वात सां हा करे या कंध सां हीअं करे, पर ईअं न त माणस वेठी आहे वरी हीअं कंध खे करेसि, इहो जाइज़ कोन्हे को, इहो न करे। उन खां पोइ अचे थो हीअ जेका तक़वा औरतुनि जे बारे में अलाह असांखे नसीहत करे थो, उन जा ही आहिनि केसिस। पहिरियों अहसान इलैहा बिन ताशिर मुआशिरत हसना, माना तव्हां हुन सां अहसान करे हलो ऐं हुनखे सुठे नमूने सां रहायो, ऐं उन सां बुरो न हलो, ऐं न हुन ते ज़ुल्म कयो, ऐं न इहा कर, ऐं न हुनखे हक़ीर कयो, माना सफ़ा हुनखे डाउन करे छॾियो। मां कल्ह निमाज़ पढ़ी कुर्सीअ ते वेठुसि त हिकिड़ो मर्द जवान हुजे, नंढिड़ो ॿारु हुजेसि, वठी वञे। मां जो ॿार जे फेस खे ॾिठो त मूंखे लॻो त एॾो हीसियल हो जंहिंजी का ॻाल्हि कान्हे। पोइ मां हिनखे सॾु कयो, मूं चयो दादा ॻाल्हि इहा आहे त तव्हांजो छोकिरो त अखियुनि मां इंटे ईअं लॻे थो, पर नफ़्सियाती तौर एॾो हीसियो आहे जो माना तव्हां हिनखे ॾाढो प्रेशर कयो आहे, चईंसि ॾाढो शरारती आहे। पोइ मूं चयो ॾिसो ॻाल्हि ॿुधो, ऐं तव्हां हिनखे साइकोलॉजी करी एतिरो डाउन कयो था, हलण में हुनजे शिकिल मां ख़बर पए थी। मूं चयो इहो ॿारु शरारत आहे, माना इंटेलिजेंट आहे, हिनखे ज़हानत खे वधणु ॾियो, छा कंदो जेकॾहिं कंदो, ऐं आईंदा हिनखे तव्हां कॾहिं बि दॿायो न हिन ॿार खे। चई ठीकु आहे साईं। सो अलाह ताला फरमाए थो त औरत खे हक़ीर न सम्झो, ऐं हुनजी जेका इज़त आहे उनजी हिफ़ाज़त कयो, ऐं उन करे जेको आहे सो ऐं ॿिया हुनखे सुठा नाला ॾियो, बुरनि नालनि सां न सॼो कारी ओ टिंडणी न सॼो। अकमल मोमिन, नबी साईं फरमाए अकमल मोमिनीन ईमाननि अहसनहुम ख़ुल्क़न व ख़ियारुहुम लिसा, माना बहितरीनु मोमिन आहिनि उहे जंहिंजो इख़लाक़ सुठो आहे ऐं पंहिंजे घर वारनि सां बहितर रवैयो रखनि था। तंहिंजे करे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो त हिकिड़ी सही हदीस में त ला यफ़रकल मोमिनुन मोमिनतन, चए थो यकदमि पंहिंजी ज़ाल सां फ़िराक न कयो, छॾे न ॾियोसि। छो
त तव्हांखे उनजी के शइ नथी वणे त चए थो इन करह मिनहा ख़ुल्कनि रज़ीअ मिन आख़िर के शयूं तव्हांखे उन जूं नथियूं वणनि त ॿियूं केतिरियूं शयूं तव्हांखे वणनि थियूं, तंहिंजे करे जेको आहे सो इहो तव्हां कमु न कयो। माना हिते ला यफ़रक माना बुग़्ज़ विझणु, ला यफ़रक मोमिन पंहिंजी घर वारीअ सां साड़ बुग़्ज़ ऐं कीनो न कयो दिलि में, छो त के शयूं हुन जूं तव्हांखे न वणंदियूं ऐं के वणंदियूं, छाकाणि त हूअ हॾीअ मां हुन जी ॿी हॾी आहे तव्हां जहिड़ी बिल्कुलु कान थी सघंदी। त यफ़रक जी माना आहे बुग़्ज़ करणु। उन खां पोइ अलाह ताला ॿियो क़ाइदो फ़रमाए थो त तव्हां जेको आहे सो पंहिंजे घर वारनि खे दीन लाइ चयो, नसीहत कयो, पर प्यार सां, मोहबत सां। ऐं क़ुर में चए थो वमुर अहलक बिस्सलात, पंहिंजे घर वारनि खे हुकुम कयो निमाज़ जो, वस्तबिर अलैहा, ऐं कोशिशि कंदा रहो, छॾे न ॾियो। ला नसल रिज़्क़नि, अलाह चए थो असां तव्हां खां रिज़्क़ त कोन था घुरूं, न हुन नर्ज़ुकु का, रिज़्क़ चए थो असां था तव्हांखे ॾियूं। वल आक़िबतुल तक़वा, जेके अलाह जे अमर ते हलंदा, उन जे बुराइनि खां बचंदा, अलाह चवनि उहा उन जी पछाड़ी भली थींदी। उन खां पोइ जेको आहे अलाह ताला ॿियो हुकुम कयो आहे सभिनी खे। अलाह ताला फ़रमाए थो त कुल्लिल मोमिनात यग़दुदन मिन अबसारिहिन व यहफ़ज़न फ़ुरूजहुन। इन जो छा माना आहे? अलाह ताला चए थो त औरतुनि खे हुकुम कयो आहे त तव्हां पंहिंजी नज़रुनि जी हिफ़ाज़त कयो, नज़रुनि खे झुकायो ऐं पंहिंजे इज़त जी हिफ़ाज़त कयो। तव्हांजी इज़त सिर्फ़ु तव्हांजे मुड़ुस जे लाइ आहे, माना तव्हांजो जिस्म पंहिंजे मुड़ुस लाइ आहे, इहो कंहिं धारीअ जे हवाले न कयो। नज़रुनि जी हिफ़ाज़त जो मतिलबु आहे त इन मतिलबु न आहे त अखियूं बंदि करे घुमो, पर इन जो मतिलबु आहे त कंहिं बि बुराईअ जे लाइ अखियूं फाड़े उन मां इम्प्रेस न थियो, कंहिं धारीअ माण्हूअ मां इम्प्रेस थी उन ॾे गौर सां न निहारियो जंहिंमां बुराई पैदा थिए। साॻियो हुकुम वरी मर्दनि खे आहे त मर्दो तव्हां पंहिंजे नज़र जी हिफ़ाज़त कयो, माना कंहिं अहिड़ी फ़हाशी वारी शइ ॾे अखियूं करे घणो न निहारियो, पर कमकार पंहिंजो कयो जेको फ़रमाए थो। बाक़ी बिना बुराईअ जे ॾिसी सघिजे थो। मिसाल तौरु जेकॾहिं तव्हां हिकिड़ी मां तव्हांखे हदीस ॿुधायां थो त हज़रत आयशा रज़ी अला फ़रमाए थी त ईद जे ॾींहुं जेके हबशी हूंदा उहो नेज़नि ऐं तलवारुनि सां को गेम वग़ैरह कंदा हुआ ॿाहिरि मैदान ते। त मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे दरख़्वास्त कई त चई तूं ॾिसणु थी चाहीं छा? मूं चई त हा। चई पोइ अचु। पोइ दर ते पाण बीही रहियो ऐं पोइ पाण नबी करीम जे कुल्हे ते गिटो रखियईं ऐं पोइ जेको आहे सो ॾिसंदी रही उन खां पोइ चई त हाणे चई बसि हाणे मूंखे बसि ॾिसी। माना औरत खे जाइज़ आहे त जेकॾहिं का बुराई साम्हूं न आहे ऐं हिकिड़ी न्यूट्रल शइ आहे त उहो गेम वग़ैरह ॾिसी सघे थी, ऐं इस्लाम में इन शइ जी इजाज़त आहे जो तव्हांखे मूं हदीस ॿुधाई। उन खां पोइ इहो आहे त औरतूं ऐं मर्द, परावा मर्द ऐं परायूं औरतूं, इन्हनि जी पाण में मिक्सअप जी इजाज़त कान्हे का। हे जेके निमाज़ में मस्जिद मां निकिरनि थियूं त इन जे लाइ जेको आहे सो रसूलुल्लाह सल्लम फरमायो त इस्ताख़िरन, माना जेको आहे सो तव्हां थोरो पोइते थियो, फ इन्नहु लैस लकुन्न ऐं तहकुकुन्न लितरीक़, चई तव्हां रस्ते जे विच तां न हलो, अलैकुन्न बिहाफ़ात तरीक़, तव्हांखे जेको आहे सो रस्ते जे साइड खां हलो, जो मर्द हलंदा, माना जिथां मर्द वञनि था बिल्कुलु हुन सां कुल्हा न घसायो, पर पंहिंजो साइड वठो, फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन खां पोइ बाक़ी हुआ त औरत ॿाहिरि जॾहिं निकिरे थी त मेकअप करे ऐं लिपस्टिक हणी निकिरे न, छो त इहो जॾहिं तूं घर में मायूं मुंहुं बि कोन थियूं त ॿाहिरि सां मेकअप छाजे लाइ? तंहिंजे करे रसूल फरमायो आहे त एतिरो त छॾियो, अयुमल मरात इस्तार, त जेकॾहिं का ख़ुशबू हणी ऐं निकिरे थी ॿाहिरि ऐं ॿाहिरि वञी ऐं परावनि माण्हुनि खे इन औरत जे लंघण सां ख़ुशबू अचे थी त इहो बि हिकिड़ो ज़ना जो क़िस्म आहे जंहिंखां मना कयो आहे, फरमायो सुनन निसाई जी हदीस शरीफ़ आहे। उन खां पोइ अलाह ताला जो ॿियो टियों क़ाइदो आहे औरतुनि जे बारे में, ऐता उहा हक़ा कामन मीरास, जेको उनजी विरासत आहे उनखे पूरो ॾियो। ऐं क़ुर में छा अचे थो
त जेको आहे सो लिरजा नसीबुनि में मां तरकल वालिदान रखूं वल लिल निसा नसीबुनि, माना औरत खे बि मिलणु खपे पंहिंजे वॾनि मां प्रॉपर्टी जेका विरासत आहे, ऐं मर्दनि खे बि, ऐं चाहे थोरी हुजे चाहे घणी हुजे, नसीबनि मफ़रूद आहे, इहो हक़ु आहे, ॾियणु खपे। उन खां पोइ माना विरासत ॾियणी आहे। पर ईअं त असां वटि वरी हिंदुनि जो रवाजु अची वियो आहे त बाबा जेको आहे सो जहेज़ था ॾियूं, पोइ टीवी ॾींदा, बिस्तरो ॾींदा, फलाण ॾींदा, ऐं बाक़ी उन खां विरासत ॾियण खां आङूठो, जे घर आहे त हिकिड़ो पुट जे हवाले आहे, बसि उहो पियो रहंदो, न्याणी ॿाहिरि हली वञे। बाबा घर जी क़ीमत कयो, न त छोकिरे खे चओ त जेको भेण जो हिसो आहे कमाए ॾे हुनखे, जेकॾहिं तूं हर सॼो थो खणी, जे ग़रीब आहियो त। अच्छा, उन खां पोइ जेकॾहिं ॿियो चोथों क़ाइदो जेको आहे अचे थो त औरत जे बारे में, त मन कानत लहू इम्रातान, जेकॾहिं कंहिंखे ॿ ज़ालूं आहिनि, फमाल इला अहदहुमा, जेकॾहिं हिकिड़ीअ खे घणो तवजह ॾिए थो ऐं ॿीअ खे तक़रीबन छॾे ॾिए थो, त जा यौमुल क़यामह शिकू माइलुनि, त क़यामह जे उथंदो त हिकिड़ो पासो हुनजो फ़ालिज थियलु हूंदो, लड़की हलंदो, छाकाणि त हिन इंसाफ़ ॿीअ सां न कयो आहे, त इन करे इहो ग़लति आहे। बाक़ी उन खां पोइ अलाह ताला रसूल सां फरमाए थो त अल्लाह ला फज़ल अरबी अला अजमी, चए थो त कंहिं बि अरबीअ खे ग़ैर अरब ते फ़ज़ीलत कान्हे, न को ग़ैर अरबीअ खे अरबीअ ते फ़ज़ीलत आहे, न अछे रंग वारे खे कारे ते फ़ज़ीलत आहे, न कारे खे अछे रंग ते फ़ज़ीलत, बल इला बि तक़वा। तव्हां हुन में ॾिसो त तक़वा केतिरी आहे। तंहिंजे करे जेकॾहिं तव्हांखे इन चवण जो छा मतिलबु आहे त जेकॾहिं का औरत खे हिकिड़ो शरीफ़ मुड़ुसु मिले थो, पोइ चाहे तव्हांजी ज़ात वारो न आहे, तव्हां खां घटि आहे, ऐं छोकिरी राज़ी आहे, त शादी करायो। इस्लाम जो इहो तरीक़ो आहे। माण्हू चवंदा न असां वॾी ज़ात वारा आहियूं, वॾी, हाणे मिसाल तौरु मां तव्हांखे क़ुर पंहिंजो ॾसियां थो नबी साईं। हाणे जेको आहे सो ज़ैद बिन हारिस कंहिंसां थो शादी करे, ज़ैनब बिन हजश। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़ैनब बिन हजश जी शादी पंहिंजे आज़ादु कयल ग़ुलाम ज़ैद बिन हारिस सां कराई, यानी हिकु आज़ादु ग़ुलाम सां पंहिंजे ख़ानदान जी छोकिरी शादी कराई। वरी अब्दुर्रहमान बिन औफ़ जेको आहे उन जी भेण हज़रत बिलाल हबशीअ सां शादी कराई वई, जेको हिकु आज़ादु कयल ग़ुलाम हो। वरी हज़रत सालिम वलीद जी धीउ हिकु आज़ादु कयल ग़ुलाम सां कराई। हज़रत अबू हुज़ैफ़ा बिन उतबा बिन रबिया पंहिंजे भाउ वलीद जी धीउ जी शादी हिकु आज़ादु कयल ग़ुलाम हज़रत सालिम। आज़ादु ग़ुलाम माना उनजी ख़बर ई न आहे त कहिड़े इलाइक़े जा आहिनि, कहिड़ी ख़ानदान जा आहिनि, पर आज़ादु ग़ुलाम आहे। ऐं उन खां पोइ नबी करीम पंहिंजी ॿिनि धीअरुनि बीबी रुकिया ऐं बीबी उम कलसूम जी शादी हज़रत उस्मान सां कराई, जेको बनू हाशिम मां न हुआ, बल्कि बनू अब्दु शम्स मां हुआ। वरी बीबी ज़ैनब बिन्त मुहम्मद, नबी करीम पंहिंजी धीउ बीबी ज़ैनब जी शादी अबुल आस सां कराई, जेको बनू हाशिम मां न हो, बल्कि बनू अब्दु शम्स मां हुआ। तंहिंजे करे इहा ज़रूरी न आहे त तव्हां जेका आहे सो वॾी ज़ात आहे त तव्हां वॾी ज़ात में ॾींदो, त ॿाहिरि कसी ॾींदासीं कोन। छा त अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां बि तव्हांजो ख़ानदान ऊचो आहे, या तव्हांखे पंहिंजो तकबुर आहे? अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजूं थियूं पंहिंजे ख़ानदान खां ॿाहिरि शादियूं करायूं। रसूल सां जा जेके सन ख़ानदान जा ॿिया सहाबी माइट आहे, उन्हनि ग़ुलामनि सां पंहिंजूं धीअरूं शादियूं करायूं आहिनि। तंहिंजे करे हिकिड़ी औरत आई, छोकिरी, नबी करीम सां चईंसि मुंहिंजे पीउ मुंहिंजी ज़ोरी शादी कराए, त फ़ौरन तलाक कराए छॾियईं। ज़ोरी शादी कान थींदी ज़ोरी शादी, जेकॾहिं छोकिरी एग्री नथी करे शादी न थींदी, या ज़ना पई थींदी। उन खां पोइ ॿियो बचे थो त इज़ा ख़तब अहदकुमुल मराद फनिस्तता ऐं यंज़ुर इला मा यदउ इला निकाहा फल यफ़ल। चए थो जेकॾहिं तव्हांखे शादी करणी आहे कंहिं छोकिरीअ सां, त पहिरीं त तव्हांजी कोशिशि हुजे त उनखे हिकु दफ़ो ॾिसी वठो, ऐं छोकिरी बि कंहिं न कंहिं तरीक़े सां उनखे ॾिसी वठे। इहो ॾिसणु जाइज़ आहे, ऐं फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उन खां पोइ ॿियो हदीस में अचे थो त ला यहल निकाह इला बिवली, औरत भॼी शादी कान कंदी, माना हुनजो को न को वारिस हूंदो जेको हुनजो वारिस थिए, ऐं उन सां गॾु शाहिद बि हुजनि।
जेकॾहिं पीउ माउ छोकिरी ते ज़ुल्म कनि था त पोइ कोर्ट हुन जो वली थींदी, उहा कराईंदी। जी ब्रेक वठूं था इंशाल्लाह। जी जनाब, असां रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको हजतुल विदा जो ख़ुतबो ॾिनो आहे, उन्हीअ मां जेके उलमा पॉइंटूं कढियूं आहिनि, असीं उन ते औरतुनि जे बारे में कयूं था। तंहिंजे करे नबी करीम सलाम फरमाए थो त ला तुनकहुल अयम हता तुस्तामिर वला तुनकल बिकुर हता तुस्ताज़र। माना जेका आहे सा जेकॾहिं हिकिड़ी कुंवारी छोकिरी आहे त पहिरीं हुनजी इजाज़त सां शादी थींदी। पोइ पुछियो वियो त रसूलनि जी इजाज़त जी कीअं साइन आहे, या वात सां चवे, जीअं वात सां चवे अन तस्कुत पर न कुछे तॾहिं बि इहो चइबो त इहा राज़ी आहे, इहा इनखे येस सम्झी वेंदी। हीअ हदीस पाक में अचे थी त हिकिड़ी जेका आहे सो हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह ताला अनुमा चवनि था त इन जारियत बिकरन, हिकिड़ी कुंवारी छोकिरी जंहिंजी शादी थी आई नबी साईं वटि, फ़ज़कर तन अबाहा ज़वजा व हीअ कारियतुनि, मुंहिंजे पीउ मुंहिंजी ज़ोरी शादी कराई आहे, त पोइ खैर हा नबी साहब नबी करण जी तलाक कराए छॾी, चई हस्ती कान थींदी। हाणे अचे थो त जेकॾहिं तव्हांजी विरासत आहे, उन में तुंहिंजे पुटनि जो बि हिसो आहे, तुंहिंजे धीअनि जो बि हिसो आहे। हाणे जेकॾहिं तव्हां उनजी कंहिं हिकिड़े खे महरूम कयो था त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए थो मन कत मीरास वारिसई कत अल्लाह मीरासु मिन जन्नत यौमुल क़ियामत, त जेकॾहिं तव्हां न ॾींदव त तव्हांजी जेका विरासत जन्नत आहे उन में कटियो वेंदो, तव्हांखे न मिलंदी। सो तंहिंजे करे ख़तरे जी ॻाल्हि आहे बाबा, न्याणीअ जी जेतिरी बि थिए थी हिसाब करे उनखे ज़रूरु ॾियो। रुगो इहे तव्हां हुनखे वाणियुनि वांगुरु जेको सो ॾाज ॾेई ऐं जिन था छॾायो, ईअं नाहे क़बूल। अलाह ताला इन लाइ फरमाए थो या अय्युहन्नासु तक़ू रब्बकुम लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदा, अलाह जी तक़वा अख़्तियार कयो जंहिं तव्हांखे हिकिड़ी डिज़ाइन में ठाहियो आहे। हज़रत आदम अलैहिस्सलाम हिकु नफ़्स मां तव्हांखे पैदा कयो आहे, व ख़लक़ मिनहा ज़ौजहा, पोइ उन मां औरतूं ठाहियईं, उनजी घरवारी ठाहीं, पोइ बसि मिनो मां रिजालनि कसीरू निसा, पोइ उन मां घणा अक्सरत मर्द ऐं औरतूं। हाणे हिन में जेको लफ़्ज़ टेक्निकल अचे थो त माना पहिरीं मर्द थोरा वधीक आहिनि ऐं औरतूं घटि थियूं पैदा थियनि दुनिया में। इन खे जॾहिं मूं चेक कयो त वर्ल्ड पॉपुलेशन जेका सा वर्ल्ड पॉपुलेशन हिन वक़्तु तक़रीबन कोई 7.8 बिलियन आहे, जंहिंमें जेके मर्द आहिनि उहे आहिनि 3.9 बिलियन ऐं औरतूं आहिनि 3.8 बिलियन। माना मर्द जेके आहिनि से 50.4% आहिनि ऐं औरतूं 49.6% आहिनि। इहा ई अलाह ताला जी क़ुर जी आयत में त मर्द वधीक आहिनि, त इहा हिन अलाह खे छाजे लाइ इन कई आहे, छाकाणि त जेकॾहिं मर्द थोरा वधीक आहिनि ऐं औरतूं घटि आहिनि त औरतुनि जी रिस्पेक्ट थींदी, घटि वारी शइ जो डिमांड हूंदो आहे। पर जेकॾहिं तव्हां इन पॉपुलेशन खे आर्टिफिशली कंट्रोल कंदव, जीअं चाइना में किन सूबनि में हिननि छा कयो त वन चाइल्ड पॉलिसी न, पोइ छा कंदा, चाइनी त टेक्निकल माण्हू आहिनि, पोइ माई ॾिसंदी पेट में चवंदा छोकिरी आहे छोकिरो आहे, चवंदा त छोकिरी आहे त किराए छॾींदी, चवंदी जेसि ताईं पुटु न थींदो मां हिकिड़ो ॿारु उहो बि कोन ॼणींदसि। नतीजो थियो आहे त हिन जे केतिरनि सूबनि में तक़रीबन 2.5 करोड़ ॿार आहिनि जिन जे लाइ औरतूं कोन्हनि के। हाणे ॿुधाए त छा हालत थींदी उन्हनि सां, त इन करे अलाह जे हिननि शयुनि में हथु न विझे। उन खां पोइ अलाह साईं फरमाए थो या अय्युहल्लज़ीन आमनू ला यहिल्लु लकुम अन तरसु निसा करहन, माना तव्हां ज़ोरीअ नफ़रत करे, यानी तव्हां ज़ोरीअ कंहिंसां औरत खे शादी न कयो, ऐं जेको सो जेकॾहिं उहो तव्हां सां नथी रहणु चाहे या तलाक थी वठे या छा त उहा ॻाल्हि आहे, पर औरत जी राज़ पोइ लाज़िम आहे। उन खां पोइ पर चए थो फ़इन करह तुमू हुन, जेकॾहिं तव्हांखे का पंहिंजी घरवारी थोरी पसंदि नथी अचे, फ़ असान तकरहू शयूं उहो यजल्ला फ़ी ख़ैरन कसीरा, थी सघे थो जेका शइ तव्हांखे पंहिंजे घरवारीअ में पसंदि नथी अचे, अलाह पाक उन में तव्हांजे लाइ वॾा फ़ाइदा रखिया हुजनि। मिसाल तौरु सुहिणा पुट ॾिए तव्हांखे, सुठियूं फ़रमान बरदार इन ई माईअ मां तव्हांखे धीअूं ॾिए, तंहिंजे करे तव्हां इन खे ओवरऑल पिक्चर में ॾिसो जेको अलाह साईं क़ुर में तव्हांखे ॾिसे थो। तंहिंजे करे नबी करीम सलाम फरमाए थो ख़ैरुकुम लिअहलिही, चए थो त तव्हां में उहो भलो उहो आहे जेको पंहिंजे घर वारनि सां भलो आहे, व अना ख़ैरुकुम लिअहली, आउं पंहिंजे घर वारनि सां भलो आहियां जो मां पंहिंजे घर वारनि जो घर में कमु बि करायां थो, हथु बंडरायां थो। तंहिंजे करे बाक़ी इन अरतुम इस्तबदाल ज़ौजिन मकान ज़ौजिन, जेकॾहिं तव्हां हिकिड़ी औरत आहे ऐं चाहियो था त मां बसि छॾियां हिन खे
ऐं पर तव्हां हुनखे महर ॾेई चुका हो त या हुनखे को ज़ेवर वठी ॾिना अथव त अलाह फरमाए थो आतई तुम एहदाहुन किनतारन फला ताख़ुज़ु मिनहु शैया, पोइ उन जेका तव्हां हिननि खे हैंडओवर प्रॉपर्टी कई आहे, जेको हुनखे सामान वठी ॾिनो अथव ज़ेवर, इन मां ज़री बि न खणो ऐं इन ते छा तव्हां इन ते कूड़ ऐं हिन ते ॾोह करे हुनखां फुरींदो न शयूं। छो त कैफ़ ताख़ुज़ुनो, तव्हां कीअं हिन खां इहो सामान फुरींदो जेको तव्हां हुननि खे ॾिनो आहे। वक़्तु अफ़ज़ा बादुकुम अला बादन, तव्हां हिक ॿिए खे इस्तेमालु कयो आहे। ऐं अख़ज़ न मिनकुम मीसाखन गलीज़ा, ऐं तव्हां निकाह पढ़ायो, उन में चयो अथव त असीं ज़िंदगी गुज़ारींदासीं। अॻिते अलाह ताला फरमाए थो त रिजाल क़वामून अल निसा, मर्द औरत ते मथां आहिनि। छाजे लाइ? बिमा फ़ज़ल अल्लाह बादुकुम अला बादिन, छो त अलाह ताला मर्द खे कमाइण जी कैपेसिटी ॾिनी आहे ऐं इहा फज़ीलत आहे हिक ॿिए जे मथां। बिमा अनफ़क़ू मिन अमवालिहिम, जो पोइ वरी उहो घर जो ख़र्चु हलाइनि था। तंहिंजे करे जेको आहे सो ॾिसो न, हिकिड़ो मर्द कमाए थो, मज़ूरी करे घर में अचे करे थो, त ज़ाहिर आहे त उनजी ॻाल्हि त हलंदी न ख़र्च जे मामले में, छो त कमाइण वारो इहो आहे। तंहिंजे करे इन मामले में जेको आहे सो मर्द औरत ते क़वाम आहिनि ऐं जेको आहे सो। पर अलाह ताला फरमाए थो, अॻिते नबी साईं फरमाए थो लव कुंत आमिरन अहदन अन यसजुद लि अहदिन, चए थो इस्लाम में सजदो जाइज़ कोन्हे, माना कंहिंखे पेरे पई मिलण बि जाइज़ न आहे, कंहिंखे गोॾनि ते हथ रखी मिलण बि जाइज़ न आहे। इहा सिर्फ़ु इहे ड्रामेबाज़ी कनि था ऐं हालांकि गुनाह इन में गुनाह जो भरिजनि था, छो त रुकू करणु अलाह खे करिणो आहे। त चए थो जेकॾहिं मां सजे जी इज़ारत ॾियां हा त अमरत मरातन तस्जिल ज़ोजहा, त पोइ मां पहिरियों सजदो अलाउ कयां हा त माईअ खे चवां मुड़ुस खे सजदो कर, पर आहे कोन इस्लाम में। हाणे हले थो मसइलो, मिसाल तौरु खिटपिट शुरू थी वई आहे ॿिन्ही जे विच में। हाणे छा तरीक़ो आहे इन जो तरीक़ो अलाह ताला क़ुर में ॾसियो आहे। इन ख़िफ़्तुम शिकाक बैनहिमा, ॾिसो था त हिनजी खिटपिट शुरू थी वई आहे ऐं वधंदी थी वञे। फ़बसु हक़मन मिन अहली व हक़मन मिन अहला, पोइ छोकिरे जे ख़ानदान मां को बुज़ुर्ग आणियो ऐं छोकिरीअ जे ख़ानदान मां बुज़ुर्ग जेको निमाज़ी हुजनि, चङा हुजनि, मुआशिरे में हुनजी इज़त हुजे। पोइ इन युरीदा इस्लाहन, पोइ जेकॾहिं पाण में ठहणु चाहिनि था, युवफ़िकुल्लाह बैनहुमा, त अलाह जे विच में ठहराव करे छॾींदो। इन अलाह कान अलीमन ख़बीरा। हाणे मसइलो थो पैदा थिए त हिकिड़ी औरत ज़ना थी करे या मर्द ज़ना थो करे, त क़ुर में अचे थो त ज़ानी व ज़ानी फजलिदू कुल वाहिद मिनहुमा मियत जिल्दा, इनखे 100 कोड़ा हणो। क़ुर ताईं त इहा सज़ा आहे, पोइ वरी शायदि हिननि का ॿी ॻाल्हि कई आहे, मां हाणे उन ते फ़िलहालु कोन थो वञा। वला ताख़ुज़कुम बिहिमा राफ़त फ़ी दीन अल्लाह, चए थो इन मामले में तव्हांखे रहम नाहे इख़्तियार करिणो। इन तुम कुंतुम तुमिनून बिल्लाह, जेकॾहिं तव्हांखे अलाह ते ईमान आहे ऐं व यौमिल आख़िर आख़िर ते, भले यशद अज़ाबहुमा ताइफ़तु मिनल मोमिनीन, ऐं इहा जेका सज़ा मिले त कुझु चंद नेक शख़्स हुजनि जेके उन सज़ा खे विटनेस कनि। तंहिंजे करे इन ते अचां थो, लेकिन हिकिड़ी ॻाल्हि हिते क़ुर में अचे थी, अज़ानी ला यनकुह इल्ला ज़ानियतन ओ मुशरिकतन। जेकॾहिं हू आम जेको तर्जुमो हले थो उहो त आहे त हिकु ज़ानी न कंदो निकाह सवाइ ज़ानी औरत सां या मुशरिक सां, लेकिन हिते जो यनकह जी माना इबिन अब्बास रज़ी अल्लाह अन्हुमा कई आहे। चए थो यनकह जी माना आहे इहो कमु करणु। तंहिंजे करे जेकॾहिं हिकिड़ो ज़ानी इहो कमु करे थो कंहिं औरत सां, त उहा औरत बि ज़ानी आहे, इहा ॻाल्हि थो करे। उहा ज़ानियत ला यनकिहु इल्ला ज़ानिन, पर जेकॾहिं औरत अॻु वठी ऐं कंहिं मर्द खे फासाए इहो कमु करे थी, त पोइ माना त इहो औरत ज़ानी आहे, पर मर्द बि ज़ानी आहे। उहा हुरिम ज़ालिक अलल मोमिनीन, इहा कमु हराम कयो आहे मोमिननि जे मथां। तंहिंजे करे यनकिह जो हिते माना निकाह न आहे, इन जो मतिलबु आहे इहो कमु करणु। हाणे अचे थो त सज़ा त मिलंदी औरत खे ज़ना जी, पर कीअं साबित थिए त हिननि ज़ना कई आहे, उन जा शराइ छा आहिनि, इहो अहम नुक़्तो अथव सॼे हिन लेक्चर जो। अलाह ताला फरमाए थो बिस्मिल्लाह रहमान रहीम, वल्लज़ीन यरमून अल मुहसनात सुम लम यातू बि अरबअत शुहदा। चए थो जेकॾहिं कंहिं औरत ते इल्ज़ाम लॻाइनि था त हिन ज़ना कई आहे ऐं 4 ॼणा शाहिद नथा अचनि, माना 4 शाहिद कीअं, 4 शाहिद माना अवाम,
माना इहो कमु इन मर्द ऐं औरत अवाम में कयो आहे, माना दरबंदि कया अथनि या घिटीअ ते कयो अथनि, या जीअं यूरोपनि जे मुल्कनि में जिन मुल्कनि में इजाज़त आहे उहो त बाग़ में बि इहो कमु कनि था, बेंचुनि ते कनि था, सॼी दुनिया ॾिसे थी। त हिते बि जेकॾहिं तव्हांजो अञा असां अहिड़ो मुआशिरो कोन आयो आहे, पर जेकॾहिं हिते असां वटि अहिड़ो मुआशिरो अची वञे जो बिल्कुलु ओपनली इहे कमु कनि त इनखे अवाम चइबो, त अवाम जी डेफिनेशन आहे 4 ॼणा, त पोइ त जेको आहे इनखे मिलंदी सज़ा, औरत खे मर्द खे, त बाबा 4 शाहिद आहिनि। पर अलाह ताला हिन दुनिया में जेकॾहिं इहो कमु प्राइवेटली लिकी कनि था, उन जी सज़ा हिन दुनिया में कान्हे का। हाणे उनजो मिसाल चए थो त जेकॾहिं सुम लम यातू बि अरबा शुहदा फजलिदूहुम समानीन जल्दा, जेकॾहिं 4 न आहिनि शाहिद ऐं 3 आहिनि या 2 या 1 आहे, त उन्हनि खे हुकुम आहे त इहो तव्हां लिकायो वञो। इहो ज़ाती मामिलो आहे, इन्हनि जी तव्हां गिला न कयो, माण्हुनि सां लिकी वञो, दिलि में विझी छॾियो। पर जे इनखे ओपन कयो था ऐं तव्हां 4 न आहियो, चइनि खां घटि आहियो, त पोइ थो चए अलाह ताला क़ुर में इन्हनि खे ऊंधो करे लेटायो, फजलिदूहुम समानी जल्दतन, इन्हनि खे हणो 80 कोड़ा, वला तक़बलू लहुम शहादत अबदा, ऐं हिननि खे टाइटल हणी छॾियो कूड़ा आहिनि, असां हिन कूड़नि जी वरी कंहिंजी ॻाल्हि असीं ॿुधंदासीं कोन, उलाइकुमुल फासिकून, इहे गुनाहगार आहिनि। आई ॻाल्हि सम्झ में? तंहिंजे करे असां जेको न नियाणियुनि ते मर्दनि ते गिलाऊं था हलायूं, अदा हे फलाणे सां खरियल आहे, हू फलाणो हुन सां खरियल आहे, इहे 80 कोड़नि जा तव्हां हक़दार आहियो। 80 कोड़ा तव्हां अखियुनि सां ॾिठो आहे, जे अखियुनि सां ॾिठो त घणनि ॼणनि ॾिठो आहे, तव्हां यका 4-5 ॼणा हो, तव्हां पंहिंजे साम्हूं ॾिठो त कमु पिए कयनि। जे नाहे तव्हां वटि इहा ख़बर, रुॻो ॿुधलनि ॻाल्हियुनि ते कयो था, त ॿुधलो त छा, पर जे अखियुनि सां हिकिड़ो ॼणो बि ॾिसे थो न इहो थियल, उहो बि लिकाए, न त हिनखे कोड़ा लॻंदा। 2 ॼणा बि लिकी ॾिसनि था अखियुनि सां त कमु थिए पियो थो, लिकायो। 3 ॼणा बि जेकॾहिं ॾिसनि था अखियुनि सां त लिकायो, जेसि ताईं की इहो पब्लिक इवेंट न थिए। हा, इल्लज़ीन ताबू में बाद ज़ालिक वसलहू, पर जेकॾहिं इहे माण्हू सुधरी वञनि था, तौबह कनि था, वरी असां कमु न कंदासीं, इन अलाह गफ़ूर रहीम, त आहिनि त हिन दुनिया में हिनखे कूड़ो ई चइबो, पर अलाह गफ़ूर रहीम आहे, आख़िरत में हिन जी सज़ा माफ़ करे सघे थो। हाणे वरी सिचुएशन थी पैदा थिए त हिकिड़ो मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खे इहा शइ ॾिसे थो। हाणे ज़ाहिर तोखे 4 शाहिद कोन्हनि, लिकाईंदो बि कोन, उन्हनि लाइ वरी ॿियो अलाह ताला हुनजो कानून ॾिनो आहे, इन सिचुएशन खे रिज़ॉल्व करण जो कानून ॿियो कहिड़ो, वल्लज़ीन यरमून अज़वाजहुम, जेके पंहिंजे ज़ाल ते इल्ज़ाम हणनि था, वलम यकुन लहूं शुहदा, पर शाहिद कोन अथनि, अकेलो आहे, इला अनफुसुहुम, अकेलो आहे पाण। हाणे इन जो तरीक़ो इहो थींदो त इहे काज़ीअ वटि वेंदा ऐं पोइ जेको मर्द आहे मुड़ुसु पहिरीं कसम खणंदो, पोइ शहादत अहदिम अरबा शहादातिन, 4 दफ़ा कसम साॻियो खणंदो, अलाह जो कसम खणंदो, इन्नहू लमिन सादिकीन, मां अलाह जो कसम पाक थो खणां त मां सच थो ॻाल्हायां। वरी 5 दफ़ो ॿियो कसम खणंदो, 4 इहो साॻियो रिपीट कंदो, वल ख़ामिसतु अन लानतुल्लाह अलैहि इन कान मिनल काज़िबीन, 5 कसम इहो खणंदो त मूं ते अलाह जी लानत हुजे जे आउं कूड़ थो हणां। हे जॾहिं प्रोसेस थी वियो, हाणे औरत खे सज़ा मिलणी आहे, उनखे बिल्कुलु मिलंदी, पर उहा औरत पाण खे बचाए सघे थी। कहिड़े तरीक़े सां, यदरऊ अनहल अज़ाब, औरत तां इहो अज़ाब टरी वेंदो, कीअं, उहे वरी 4 कसम पाण खणे, अंतशद अरबा शहादातिम बिल्लाह, चए मां अलाह जो कसम थी खणां, इन्नहू लमिनल काज़िबीन, मुंहिंजो मुड़ुसु कूड़ थो ॻाल्हाए, मां अलाह जो कसम थी खणां, मुंहिंजो मुड़ुसु कूड़ 4 दफ़ा चवे। ऐं 5 दफ़ो छा चए, वल ख़ामिसत अन ग़ज़ब अल्लाह अलैहा इन कान मिनल सादिकीन, त चए थी त मुंहिंजे मथां अलाह जो ग़ज़ब पवे जे मुड़ुसु मुंहिंजो सचो आहे। त इहे आहिनि इस्लाम जा। तंहिंजे करे इन लज़ीन यरमून अल मुहसनात अल गाफ़िलात मोमिनात, चए थो जेके नियाणियुनि ते ऐं इल्ज़ाम लॻाइनि था, जेके वीचारियूं गाफ़िल आहिनि, मोमिनड़ियूं आहिनि ऐं पाक दामन आहिनि, उन्हनि ते इल्ज़ाम लॻाइनि था बग़ैर चइनि शाहिदनि जे, लोइनू फ़ी दुनिया वल आख़िरत, न सिर्फ़ु हिनखे पादर लॻंदा, पर इहे आख़िरत में बि ऐं हिन दुनिया में मथां लानत पइजी वेंदी, वलहुम अज़ाबुन अज़ीम, ऐं अहिड़ो इन्हनि खे अज़ाब मिलंदो जेको यादि कंदा। त हिन करे गिला खां बचो, कंहिं नियाणीअ जे बारे में ॻाल्हि न कयो, कंहिंजे मथां इल्ज़ाम न ॾियो।
जी ब्रेक ते वञूं था, पोइ मां तव्हांखे ॿुधायां। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़ुतबतुल विदा मां जेको उन असांखे नसीहत कया त औरतुनि सां भलो हलो, इन जा मां तव्हांखे ॾसां पियो थो। हाणे हिकिड़ो ही सिचुएशन आहे, थोरी ॾुखी आहे। छा हो त अॻे ज़माने में जंगियूं लॻंदियूं त खोड़ औरतूं जेके आहिनि से ग़ुलाम थी हिननि जे हवाले थी, छो जेके फ़ौजी ईंदा न पंहिंजी मायूं बि खणी ईंदा, उहे जे हवाले थींदियूं त पोइ उहो वरी फ़ौजियुनि जे खटंदा फ़ौजी आहे उहे उन्हनि में विरहाइबियूं त बाबा 500 मायूं आहिनि, तव्हां 3-3 8-8 खणो, इहे उन जूं ग़ुलाम थी वेंदियूं। पोइ वरी उहे के पाण वटि रखंदा, के वरी विकिणी बि छॾींदा हुआ। पोइ के वरी अहिड़ा हूंदा हुआ निभागा जो छा कंदा, जो 10-15 मायूं वठी ऐं पोइ उते उन्हनि खां बुरो कमु कराईंदा हुआ ऐं उन मां पैसा कमाईंदा हुआ। हाणे इहा सिचुएशन उन ज़माने जी आहे, पर इन्हीअ खे मां कवर कंदुसि अॼोके सिचुएशन सां। कीअं? हे जेके मायूं आहिनि हिते मिसाल तौरु बर्मी आहिनि, बांग्लादेशी आहिनि, के पठाणनि जूं आहिनि, इहे विकामनि थियूं, पोइ अलाए अॻुवा करे था अचनि छा, पोइ इहे ठग इहे वठनि था ऐं वॾा इहे माना बुराईअ जा अॾा हलाइनि था उन्हनि औरतुनि सां। अच्छा, इन्हनि में वरी हिकिड़ियूं अहिड़ियूं असांजे सिंधियुनि ऐं मुहाजिरनि जूं छोकिरियूं पहुचनि थियूं कहिड़े तरीक़े सां, त इहे जेके मिसाल तौरु इन्हनि जा हिकिड़ा ग्रुप आहिनि जंहिंमें सुहिणा सुहिणा नौजवान तयारु कया अथनि, जेके व्हाट्सअप ते इस्तेमालु करे पोइ ॻोल्हिनि था छोकिरियूं। का व्हाट्सअप ते सुहिणी छोकिरी नज़र अची वेंदी, पोइ हे हुन सां ॻाल्हाईंदो, बहुत अच्छी लग रही हो, मुझे बहुत पसंद है, मैं कल मैं अपनी बहन से तुम्हारी बात कराऊंगा। वरी ॿिए ॾींहं ते ॿी का माई वठी ईंदा, उहो चवंदो हाय यार मेरे भाई को आपने क्या कर दिया, उसको रात को नींद नहीं आती। हाणे हिन छोकिरीअ ते असरु पवंदो वेंदो। वरी पोइ कॾहिं चवंदुसि मेरी अम्मी से बात करो, हाय मेरे बेटे ने क्या कर दिया है, निकल आओ निकल आओ, हम तुम्हारा इंतज़ार करेंगे। पोइ आख़िरी नई महीने खन में सॼो ख़ानदान हुन सां ॻाल्हाईंदो, जॾहिं की ख़ानदान हूंदो कोन, सभु कूड़ा हूंदा, माई बि किराए जी हूंदी, माउ थी आहे, भेण बि किराए जी। ऐं अहिड़े नमूने सां हुन छोकिरीअ खे एॾो इम्प्रेस कंदा त तूं अचु, असां तुंहिंजे लाइ हर शइ रखी आहे, असां मुल्तान जी स्टेशन ते बीठा आहियूं, सॼो ख़ानदान ईंदो, तुंहिंजो खाधो बसि निकिरी अचु, छो त तुंहिंजो पीउ असांखे ॾींदो कोन, न त मुंहिंजो पुटु मरी वेंदो। उन छोकिरीअ खे ॾटा ॾेई ऐं गाॾीअ में टिकेट ॾींदा ऐं विहारींदसि। लहंदी जॾहिं मुल्तान स्टेशन ते त बजाए उनजे जो हुनजो ख़ानदान हुजे, ठग बीठा हूंदा, छोकिरीअ खे पकिड़े कुटे वञी बुरी जाइ ते विहारींदसि। हाणे इहे उते मरनि थियूं वेठियूं ऐं निकिरी नथियूं सघनि। तंहिंजे करे हीअ जेका सिचुएशन हींअर मां तव्हांखे ॿुधायां उन ज़माने जी, थोरो इन सिचुएशन खे असांजी सिचुएशन खां बि कोशिशि कयो त कन्वर्ट कयूं। ॿुधो पहिरीं हुन जी ॻाल्हि ॿुधो। अल्लाह फरमाए वल्लज़ीन यब्तक़ून अल किताब मिमा मलकत ऐमानकुम फ़कातिबूहुन्न इन अलिमतुम फ़ीहिन ख़ैरा। माना उन ज़माने में के जेके ग़ुलाम औरतूं हूंदियूं उहे चवंदियूं त असांखे बुरो कमु नथियूं करणु चाहियूं, तव्हां जेतिरो असांजे मथां ख़र्चु कयो आहे कुझु प्रॉफिट लॻाए मूंखे ॿुधाए, ऐं तव्हां सां एग्रीमेंट कयां थी, मां घरनि में वञी कमु कंदुसि, पोरियो करे तुंहिंजा पैसा पूरा कंदुसि, त अलाह फरमाए थो त जेकॾहिं उहा औरत तव्हांखे इहा ॾिए थी उन जी ॻाल्हि, त तव्हां इनजी एक्सेप्ट कयो। व आतूहुम मिन मालिल्लाह अल्लज़ी अताकुम, ऐं पोइ इन ख़ैर जे कम में पंहिंजे तरफ़ां बि उहो जेको कर्ज़ु आहे उन माईअ ताईं उन में विझो। तंहिंजे करे अॻिते छा थो चए, वला तुकरिहू फ़तायातकुम अलल बिग़ा इन अरदन तहसुनन लितब्तगू अर्ज़ल हयात दुनिया। चए थो बाक़ी जेके तव्हां जूं छोकिरियूं आहिनि हिते ऐं इहो बुरो कमु नथियूं करणु चाहिनि, त पोइ तव्हां ज़ोर ई न कयो उन्हनि जे मथां। जेकॾहिं हू जेको आहे सो तव्हांखे कमाए ऐं तव्हांजो कर्ज़ु लाहिणु चाहिनि थियूं, छा तव्हां हिन दुनिया जे माल जे करे कयो था? वमई युकरिह हुन फ़इन अल्लाह मिन बाद इकराहिन गफ़ूर रहीम। जे तव्हां ज़बरदस्ती हिननि सां कयो था त अलाह हिननि खे गफ़ूर रहीम कंदो। असांजी सिचुएशन इन खे बिल्कुलु त कान थी मिली सघे, पर चवण जो मक़सदु आहे त इहे जेके अॻुवा कनि था ऐं इन्हनि खे बि अलाह जो ख़ौफ़ अचणु खपे त तव्हां परायूं मायूं परायूं पैसनि ते वठी, हिकिड़ियूं त पैसनि ते, ॿियूं जेके धोखा ॾेई तव्हां भॼायूं आहिनि, भई उन्हनि जो को तरीक़ो कढो। तव्हां नथा उन्हनि खे छॾियो या त उन्हनि जे कंहिं वारसनि सां ॻाल्हायो, त बहरहाल अलाह चए थो इहे जेके तव्हां कमु करायो था ग़लति आहे, ऐं जेकॾहिं हू नथी करणु चाहे त उन लाइ तव्हां को रस्तो ॻोल्हियो। अलाह ताला ॿिन्ही खे पसंदि थो करे। इनल मुस्लिमीन वल मुस्लमान, माना कोन थो कयां पर तव्हांखे ख़बर आहे त माना मुस्लमान मर्द मुस्लमान औरतूं, वल मोमिनीन वल मोमिनात वल कानितीन वल कानितात वल सादिकीन वल सादिकात साबरीन वल साबरात ख़ाशीन वल ख़ाशियात। अलाह खां ॾिजण वारा मर्द, अलाह खां ॾिजण वारियूं औरतूं,
वल मुतसद्दिकीन अल मुतसद्दिकात, अलाह जे रस्ते में ख़र्च करण वारियूं मर्द ऐं औरत, साइमीन वल साइमात, रोज़न रखण वारा मर्द ऐं रोज़न रखण वारी औरतूं, वल हाफ़िज़ीन फ़ुरूजहुम वल हाफ़िज़ात, पंहिंजे जिस्म जी बुराईअ खां हिफ़ाज़त रखण वारा मर्द ऐं मराई रखण वारा ऐं औरतूं, व ज़ाकिरीन अल्लाह कसीरा वल ज़ाकिरात, अल्लाह खे यादि करण वारा घणो यादि करण वारा मर्द ऐं औरतूं, अदल्लाहु लहम मग़फ़िरतु अजरन अज़ीमा, अल्लाह चए थो मां इन्हनि जे लाइ वॾी जन्नत में जेका आहे सो अजर अज़ीम तयारु करे वेठो आहियां। हाणे हिकिड़ो इशू अचे थो जेको वॾो मसइलो उन क्रिएट कयो आहे, उहो आहे चहिरे जो पर्दो। इन्हीअ ते क़ुर पाक में जेको अचे थो त ॿ अखर आहिनि। अलाह ताला फ़रमाए थो या अय्युहन नबी कुल अज़वाजिक व बनातिक व निसाइल मोमिनीन युदनीन अलैहिन मिन जलाबीबिहिन, चए थो त पंहिंजे भेणुनि खे, ज़ालुनि खे, धीउनि खे चयो त मथां चादर पाइनि। ज़ालिक अदना ऐं युरफन फला यूज़ेन, छो त इहा ड्रेसिंग हिननि खे जेके आशिक़बाज़ रस्तनि ते बीठा हूंदा आहिनि या तंग कंदा आहिनि मायुनि खे, इन्हनि खां तव्हां बची वेंदो, तव्हांखे सुञाणे वेंदा त हीअ शरीफ़ औरत जी ड्रेसिंग करे आई आहे। हाणे अलाह ताला इन शइ खे सम्झण जे लाइ त इहा आख़िर इहो आहे छा, इन ते हिकिड़ो किताबु आहे जिलबाब मराल मुस्लिम, इहो लिखियो आहे मोहम्मद नासिरुद्दीन अलबानी। नासिरुद्दीन अलबानी हिन वक़्तु हिन 50 सालनि जो वॾे में वॾो हिन धरतीअ ते आलम आहे, गुज़रियो जेको गुज़ारे वियो आहे। इन्हीअ बुज़ुर्ग 25 वॉल्यूम हेॾा थुल्हा लिखिया आहिनि, जंहिंमें सॼियूं जेके हिन मुआशिरे में कूड़ियूं ठोकियल हदीसूं ऐं इहे फ़िरके वारत जे लाइ कूड़ियूं हदीसूं ठाहे लॻाए त उन सभिनी खे कढी हिन जुदा कयो आहे। हू चवे थो त हीअ जेके क़ुर पाक में इहे जेके लफ़्ज़ आहिनि, इन जी माना इहे माण्हू सही कोन था कनि। पहिरियों चए थो त हिन तफ़सीर में जेको अचे थो न इदना, यानी त इन जो माना आहे त मुंहुं ढकियो, चए थो उहो बयानु इन ख़िलाफ़ु लुगा, इहो लुगत जे लिहाज़ सां माना ग़लति आहे। ऐं तफ़सीर इब्न अब्बास वग़ैरह बि चयो आहे त इन्हीअ जी इहा माना न आहे, बल्कि इन जो मतिलबु आहे त चहिरो ऐं हथ इहे ॿाहिरि आहिनि, हिन खां इहे ढकड़ा न आहिनि। वरी अचे थो जिलबाब, जेका आहे त ॿुधाईमांव त चए थो बिल सौ बलदी युक्ति वजो, चई इन जो मतिलबु आहे त चादर मुंहं खे ढके। ख़िलाफ़न ले लुगत ऐदन व तफ़सीर उलमा, इहो बि लुगत जे ख़िलाफ़ु ऐं तफ़सीर उलमा जेको कयो आहे त इहा मुंहुं न आहे हिन में ढकणो। वरी अचे थो ख़मार, उहा बि आयत अॻियां ईंदी, उहा बि आहे ढकण जे बारे में, त इस्लाम अला तफ़सीर ख़ुमार बिग़िता रास व वजह, त चए थो इहा ख़ुमार जेको पोती पाए थी, इन खे माना ढके मथो ऐं मुंहुं, चए थो इन में मुंहुं हथ जो विधो अथनि, जॾहिं की मथे ढकण जी हिन में ॻाल्हि आहे। तंहिंजे करे चोथी ॻाल्हि आहे त उदा तजवीरी ली इजमा अला वजह, तजवीरी हिकिड़ो आलिम उन चयो त न इहो चहिरो ढकणो आहे, हिन ते इजमा आहे। तंहिंजे करे चए थो त इन ख़िलाफ़ु, चए थो त ईअं न आहे, इहो कॾहिं बि हिन ते इजमा कोन्हे, बल्कि इन ख़िलाफ़ु मज़हब आइमा सलाह 3 इमाम जेके आहिनि, जेके 4 इमाम आहिनि, 3 इमामनि चयो आहे त इहो हिन में चहिरो ऐं हथ शामिलु कोन्हनि। तंहिंजे करे ऐं ॿियो जेको अची थो वञे कुलिल मोम यग़दुन मिन अब्सारिन यहफ़ज़न फ़ुरूजहुन वला युबदीन ज़ीनत इल्ला मा ज़हर मिना ऐं वल यज़रिबिन बिख़ुमरिहिन, माना इहो ख़ुमार विझो। इहा जेका इन जी तफ़सीर कई आहे नासिरुद्दीन अलबानी, उहो चए थो हीअ औरत आहे, हे आहे उहा औरत जेका हिन क़ुर जी आयतुनि मां माना निकिरे थी त कपिड़ो पायो जेको तव्हांजे वार बि ढके, तव्हांजी छाती बि ढके। हीअ केरु आहे औरत? हीअ आहे स्वीडन जी हिकिड़ी नई मुस्लमान औरत आहे, जेका हिन में सेनेट जी सीट खटी अथसि। न सॉरी, हीअ उहा औरत आहे जॾहिं इंटरव्यू लाइ वई त हू हथु पियो मिलाए थी, मां हथु न मिलाईंदसि, तंहिं ते हुनखे जाब न पिया ॾियनि। हिन केस वञी कोर्ट में करे केस खटियो त आउं मुस्लमान औरत आहियां, मां इंटरव्यू लाइ हथु न मिलाईंदसि। वरी हीअ हिकिड़ी अफ़गान रिफ्यूजी आहे औरत, जेका हिन जेको ऑस्ट्रेलियन में सेनेट जी सीट खटी आहे। आख़िर हे बि त औरतूं आहिनि। हे आहे जेको बकोर नासिरुद्दीन अलबानी जे इन आयतुनि जो, त हीअ करे ड्रेसिंग, माना ढके मुंहुं ख़ाली करे। तव्हां ॾिसो, हे आहिनि अफ्रीकन कंट्री जूं यूनिवर्सिटी जी स्टूडेंट, केॾो ख़ुशि आहिनि आहे। ऐं हे बि हिकिड़ी नौजवान छोकिरी आहे, केॾो ख़ुशि आहे। असल में इस्लाम में औरतूं विढ़ियूं आहिनि। हे जेको उस्मान गाज़ी ड्रामे में अचनि थियूं, इहो बाक़ाइदे हिस्टोरिकली सच आहे त इन्हनि औरतुनि लड़ायूं कयूं आहिनि, मरीज़नि जा इलाज कया अथनि। उहद में बि इस्लामी औरतूं
उद लड़ाई में बि मुस्लमान औरतूं शामिलु थियूं आहिनि। त हे जेके आहिनि इहा असल ड्रेस आहे, त जेका क़ुर मुताबिक़ जेकॾहिं मुंहुं ढकियूं विड़ी बि कोन सघंदियूं, न घोड़े ते सुवारी करे सघंदियूं। हे आख़िर जेको उस्मान एम्पायर में अचे थो, इहे बाक़ाइदे हिस्टोरिकल फैक्ट आहिनि। इहो थियो आहे, मुस्लमाननि निमाज़ पढ़ण वारियूं हूंदियूं। बाक़ी इहे जेको आहे सो इहा डेफिनेशन इहा आहे। त जेको हिन मां त मूंखे मिले थो त इन में चहिरो छो त चहिरो हथु चए थो इला ज़हर मिन्हा, माना जेको बचियलु हुजे। इन ते हज़रत इब्न अब्बास रज़ी अल्लाह अन्हु मां चए थो इन ज़हर मिन्हा माना हथु ऐं चहिरो इन में आयतुनि में शामिलु कोन्हे को। हा, बाक़ी वरी अलाह पाक फरमाए थो वल क़वाइद मिनन निसा, पर जेकॾहिं सफ़ा झूर पोड़ियूं थियूं थी वञनि, अल्लती ला यरजून निकाहनि, जंहिंमें हाणे उहा शइ न बची आहे निकाह जी या सेक्स जी, फलईस अलैहिन जुनाहुन ऐं यदन सियाबुन, त पोइ भली पंहिंजी ड्रेस इन मामले में थोरी पंहिंजो जेको हल्काई कनि। पर जेकॾहिं वन यस्तअफ़िफ़न ख़ैरुन, पर जेकॾहिं साॻी ड्रेसिंग कनि थियूं त पोइ वञा हुन बहितर। हाणे हे ॾिसो, हे वीचारी सफ़ा झूर पोड़ी आहे पर साॻी ड्रेसिंग करे, चए थो अलाह चए थो तव्हांखे मां इजाज़त ॾिनी आहे त तव्हां भली रिलेक्स कयो पंहिंजी ड्रेस, पर जे पायो था त तव्हां लाइ बहितर आहे। हे बि ॾिसो ओल्ड वूमन आहे पर पंहिंजो पाए थी। हाणे सुवाल थो पैदा थिए त आख़िर इहा अलाह साईं इहा ड्रेसिंग इन लाइ थो कराए जो रीज़न इहो थो ॾिए ज़ालिक अदना ऐं यो रफ़न फला यू ज़ईन, न सारी ज़ालिक अदना ऐं यो रफ़न फला यू ज़ईन वकान ला, चए थो इहा ड्रेसिंग इन लाइ था करायूं त जीअं माण्हुनि खे ख़बर पवे त हीअ शरीफ़ छोकिरी आहे, सुठे ख़ानदान जी आहे, मुस्लमान आहे, तंहिंजे करे हिन जे पोयां वञणु, हिन ते सीटियूं वॼाइणु या हिन में आसिरो रखणु या हिन खे पासो हणणु को फ़ाइदो कोन्हे को। इन लाइ त तव्हां अहिड़ी ड्रेसिंग कयो त जीअं हू माण्हू तव्हांखे सुञाणे वञनि ऐं तव्हांखे तंग न कनि। कान अलाह गुफ़ुरे। हाणे मिसाल तौरु हीअ हिकिड़ी औरत आहे, हाणे मूंखे ॿुधायो त जेकॾहिं हीअ अहिड़े शेप में वार उघाड़ा करे लिपस्टिक हणी शहर में घुमंदी त ज़ाहिर त माण्हू पोयां पवंदसि, पोयां पवंदा। हालांकि हीअ ॾिसो, हीअ इन खां बि सुहिणी आहे जेका पिक ॾेखारे, पर हीअ पंहिंजी ड्रेस में हिन केरु कोन निहारींदो, न हिनखे को सीटूं हणंदो, पर हिन जे पोयां त सॼो जहान घिड़ी पवंदो। एग्ज़ैक्टली साॻी ॻाल्हि थो करे त मुस्लमान औरत जॾहिं ॿाहिरि निकिरे त ड्रेसिंग करे ऐं मेकअप न करे, लिपस्टिकूं न हणे। छो त ॾिसो न, मेकअप लिपस्टिक कंहिंजे लाइ था हणियूं? छा तव्हां पंहिंजे मुड़ुस जूं ॻोल्हियो ॿाहिरि? हाणे मिसाल त कुंवारी छोकिरीअ खां, छा तूं मुड़ुसु बाज़ारनि में तोखे मिलंदो? तोखे मुड़ुसु शाही बाज़ार में मिलंदो? बाबा तोखे त मुड़ुसु उहो मिलंदो जेको तुंहिंजे ख़ानदान खे अप्रोच कंदो, तोखे पसंदि कंदो, तुंहिंजो चहिरो ॾिसंदो। पर हे जेको लिपस्टिक हणी थियूं निकिरो, माना तव्हां मुड़ुस थियूं ॻोल्हियो शहर में, इहो जाइज़ कोन्हे। मेकअप करे कतई ॿाहिरि न निकिरो, ख़ुशबू हणी ॿाहिरि न निकिरो। छो त रसूल फरमाए जेको औरत सेंट हणी ऐं फस्ट क्लास ख़ुशबू करे ॿाहिरि निकिरे थी, जेकॾहिं रस्ते में माण्हूअ खे ख़ुशबू आई त सम्झो त ॼण हीअ हिनखे ज़ना जी दावत वेठी ॾिए। मेकअप बि ईअं आहे। तंहिंजे करे ॾिसो, हीअ आहे जेका हिन माण्हू पोयां पवंदा, पर हिन खां वधीक सुहिणी हीअ आहे। तव्हां ॾिसो पवंदा हिन जे पोयां, छाकाणि चवंदा हीअ शरीफ़ आहे, हिन औरत जे पोयां नाहे पाइणो। इहा आहे इहा जेको क़ुर में आयतूं अचनि थियूं। उन खां पोइ अचे थो अतलाक मरतान, जहिड़ो वधी वियो नथो ठहराउ थिए त पोइ तलाक जेका आहे सा उनजा ॿ वाक़िया मौक़िया थी सघनि था। हिकिड़ो पहिरियों मौक़ियो, मिसाल तौरु तलाक ॾिनई, उहा औरत इद्दत में हली वेंदी। इद्दत हूंदी आहे या 3 मेंसिस या 3 महीना जेकॾहिं मेंसिस नथा अचनि। उन टुकरीअ में उहा औरत उनजे मुड़ुस जे घर में रहंदी, पंहिंजे पीउ जे घर न वेंदी ऐं न को हू कढंदुसि। इन पीरियड में जेकॾहिं ठही था वञनि त निकाह जी ज़रूरत ई कान्हे का ऐं इहा तलाक ख़तमु थी वेंदी। वरी जेकॾहिं 2-3 सालनि खां पोइ वरी मसइलो थियो, अच्छा वरी जेकॾहिं इन में 3 महीना हिन इद्दत में न ठहिया पाण में त हू पंहिंजे घर हली वेंदी। हाणे इहो निकाह टुटी वियो। जेसिताईं निकाह टुटी वेंदो, हाणे जेकॾहिं वरी इन खे आणणु चाहे थो त वरी हुन सां निकाह करे वापसि अची सघे थो। इहो पहिरें दफ़े में। वरी ॿिए दफ़े में बि साॻी फैसिलिटी आहिनि। तॾहिं अलाह फरमाए थो तलाक मरतान, माना 2 दफ़ा जेके तव्हां 2 दफ़ा कयो था, इन में तव्हांखे हीअ फैसिलिटी आहे। कहिड़ी? इम्साकुन बिल मारूफ़ ओ तसीह बिल अहसान, माना इद्दत जे ॾींहंनि में जे ठही वञो त हिक ॿिए खे पकड़ियो, न त प्यार सां छॾे ॾीस। वला यहिलु लकुम अन ताख़ुज़ू मिमा आतईतुमूहुन्न शैया, जेको तव्हां हुनखे महर ॾिनो आहे या हुनखे जेको तूं ज़ेवर पारायो आहे शादीअ खां पोइ, इहो तव्हांजे लाइ हलाल न आहे हुनजो फुरणु, इला ऐं यख़ाफ़ा अल्लाह युकीमा हुदूद अल्लाह। बाक़ी जेकॾहिं तव्हां सम्झो था त तव्हां या तव्हांजी घरवारी अलाह जे कानूननि ते क़ाइमु न रही सघंदी या हुन में का
अहिड़ी बुराई आहे या का शइ आहे या मर्द में का अहिड़ी बुराई आहे जो औरत सम्झे थी त मां हिन सां रही न सघंदुसि त फ़ इन ख़िफ़्तुम अल्लाह युकीमा हुदूद अल्लाह, जेकॾहिं तव्हां सम्झो था त असीं न रही सघंदासीं छो त मुंहिंजो मुड़ुसु बुराई थो करे या मुंहिंजी घरवारी करे थी, त पोइ उहा औरत फला जुनाह अलैहिमा फ़ी मुफ़्तदत बि, त पोइ औरत मुड़ुस खां तलाक या खुला वठण लाइ पंहिंजे महर मां हुनखे कुझु पेश करे, कुझु पैसा पेश करे त मूंखे मुंहिंजी जान छॾ। उन खां पोइ अलाह ताला फरमाए थो हाणे हिकिड़ो दफ़ो तलाक ॾिनव, तव्हां उहा इदत में वेही पोइ या ठही वियो या न ठहियो, वरी पंहिंजे घर वेही वरी तव्हां निकाह करे खणी आया, इहो पहिरियों ओकेन थी वियो। वरी अॻिते हली 5 सालनि ॿिनि सां विढ़ो था, वरी ॿियो ओकेन थियो, पर इहे थी विया। उन खां पोइ तव्हां हुनखे मोटाए वरी आंदा हुआ, 2 तलाकूं ॾेई चुका हो। जॾहिं 3 तलाक ॾींदव फिन तलक हा, त पोइ हाणे उहो इदत जे पीरियड में बि नथा वठी सघो, ऐं जॾहिं घर में हली वञे पंहिंजे, तॾहिं बि तव्हां सां निकाह नथा करे सघो जेसि ताईं को ॿिए हंधि किथे शादी न करे। तंहिंजे करे इहो जेको चवंदा आहिनि माण्हू त असां 3 तलाकूं ॾिनियूं, इहो जाइज़, तलाकूं थियनि ई कोन थियूं। 3 तलाकूं जेके उलमा ऐं मां तव्हांखे इन ते जेको सो ॾेखारियां कानूननि बि इहे 1 तलाक आहे, छो त इहो रिपीट थो करे न। 3 तलाकूं जो मतिलबु आहे त मां तलाक ॾिनी, वरी जहिड़े में तलाक ॾिनी जो मां तोखे तलाक ॾिनमि, या चवे मूं 3 तलाकूं, इनखे 1 काउंट कई थी वञे, ऐं जेका आहे सो इहा 1 ई थींदी। छो त टेक्निकल पॉइंट बि आहे न, मिसाल तौरु हिकिड़ो माण्हू ज़ाल खे चए थो मूं तलाक ॾिनी तोखे, हाणे यकदमि हू हाणे हुनजी ज़ाल न आहे, हाणे उहा पराई थी वई, जेसिताईं रुजू न करे। हाणे पराईअ माईअ खे ॿी तलाक पवंदी कोन, पोइ कीअं थो चएसि त तलाक 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 हिकिड़े दफ़े चवण सां उहा पराई माई थी वई त ॿी हुनखे तलाक पवंदी बि कान। हिकिड़ो ॿियो बि टेक्निकल इशू आहे। ॿियो हिन में मां हिन सॼे इस्लामिक लिटरेचर जो कयो आहे, सूडान जो, मलेशिया जो, सभिनी जो, सऊदी जो, सभिनी कानून, बल्कि पाकिस्तान में बि अची वियो आहे त इनखे 1 काउंट कयो वेंदो। हा, चलो ब्रेक वठूं था, पोइ वरी मां तव्हांखे ॿुधायां थो। अस्सलाम वालेकुम अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। त हाणे ॻाल्हि हले पई, हे ॾिसो, हे आहिनि क़ुरान जूं ॻाल्हियूं जेके तव्हांखे असीं सम्झायूं था। त चए थो त जेकॾहिं 3 तलाक ॾिनी तव्हां, ऐं उहा थींदी 3 ओकेअनि ते, माना पहिरीं तलाक ॾिनी, उहो वक़्तु गुज़री वियो, वरी तव्हां मोटाए वठी आयो, वरी साल ॿिनि खां पोइ 2 तलाक ॾिनव, वरी मोटाए आयो, ऐं वरी जेको आहे सो 3 तलाक जॾहिं तव्हां ॾिनी त फला तहल लहू मिन बाद, उहा तव्हां वापसि नथा आणे सघो, न इदत में न वरी निकाह करे, हता तन खे ज़ौजन ग़ैरो, जेसिताईं खे ॿिए सां शादी करे। फिन तलक हा फला जुनाह अलैहिमा ऐं यतराजा इन ज़न्ना ऐं युकीमा हुदूद अल्लाह, जेकॾहिं उहो तलाक ॾिएसि थो त वरी तव्हांजो काउंटर 0 ते सेट थी वेंदो, ऐं तव्हांजे पाण में ठहणु चाहियो ऐं सम्झो था त अलाह जो हुदूद क़ाइमु रखंदो त शादी कयो, ॾोह कोन्हे। पर इन जो मतिलबु इहो न आहे त असां वरी जेके से हुन खां कंहिं माण्हूअ सां 3 माण्हूअ सां ॻाल्हायूं, दादा तूं राति लाइ शादी कर, सुबुह जो ॾिजांइ, इहो हराम आहे, इहो जाइज़ कोन्हे। उहा ॿिए सां शादी कंदी, पंहिंजे मर्द सां ख़ुशी, ऐं पोइ रहंदा, पोइ जेकॾहिं हुनजी नेचुरल तलाक थिए थी, बाक़ी इहो जेको इहो अरेंजमेंट करणु इहो हराम आहे, इहो इस्लाम में जाइज़ कोन्हे। ऐं बाक़ी जेकॾहिं तव्हां पहिरीं तलाक ॾिनी आहे या पोइ वरी 2 तलाक, उन में तव्हांखे फैसिलिटी कहिड़ी आहे, इज़ा तलक तुम निसा फ़ बलग न अजल हुन फ़ अमसिकू हुन बि मारूफ़, जेकॾहिं हुन जा 3 पीरियड 3 मेंसिस पूरा थियण वारा आहिनि ऐं इदत में आहे, त पोइ तव्हां हुनखे रखोसि, या वरी जेके नथा रखो त हुनखे इज़त सां जंहिं कार में आई वञी हुनखे छॾे अचो। पर वला तुम सिकूं हुन ज़रारनि लिता थदू, पर के माण्हू वरी उन ज़माने ज़्यादती कंदा, चए हा हाणे हिन जा 3 मेंसिस पूरा थियण वारा आहिनि सुभाणे, तंहिंजे करे हीअ वेंदी, पोइ वरी ऐश कंदी, ॿिए सां शादी कंदी, चवंदुसि मां तलाक वापसि वरिती, वरी ख़तमु थी वियो किसो। हाणे हुनजी वापसि निकाह में अची वई बिना निकाह जे, वरी हुनखे पंहिंजो टार्चर करे 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 2-3 महीना वरी तलाक ॾिए, वरी जॾहिं उहो इदत पूरी थियणु वरी वापसि करे वठे, त अलाह फरमाए थो इहो तव्हां हिन सां ज़्यादती न कयो। वमन यफ़अल ज़ालिक फ़क़द ज़लम नफ़्सहु, जेको कंदो पंहिंजे पाण ते ज़ुल्म कंदो, वला तत्तख़िज़ू आयाति लाहि हुज़वा, अलाह चए थो मुंहिंजे क़ुर सां मस्ती त न कयो, मश्करी त न कयो मुंहिंजे क़ुर सां। बाक़ी जेकॾहिं मिसाल तौरु तव्हां औरत खे पहिरीं तलाक ॾिनी आहे, इदत जे पीरियड में तव्हां हुनखे वापसि न वरितो,
उहो वई हली पंहिंजे पीउ जे घर में, पोइ था तव्हांखे फील थिए त यार मूंखां ग़लती थी वई आहे, ऐं पोइ वरी हुन जे पीउ खे वञी चवंदो त मूंखे वापसि ॾे, उन लाइ तव्हांखे निकाह करिणो पवंदो। इन्हीअ जो वरी अलाह उन जे माउ पीउ खे थो चए छोकिरीअ, छो त जॾहिं तव्हां वेंदव न त उहो चवंदा तलाक भॼ था त हणूं न पादर। अलाह चए थो ॿुधो क़ुर छा चए, इज़ा तलक तुम निसा बलग न अजल हुन, जॾहिं हुनजो पीरियड जेको आहे सो पूरो थी वियो, जेके 3 मेंसिस थिया या 3 महीना, त पोइ जेकॾहिं वरी उहा वई पंहिंजे पीउ माउ जे घर नओं निकाह करिणो अथसि त हू तोखे झलींदा त न कर। त अलाह चए थो फला ताज़लू हुन ऐं यन कंहिं न अज़वाज हुन, चए थो तव्हां हिन खे न रोकियो, ऐं पीउ पंहिंजी धीउ खे न रोक, भाउ पंहिंजी भेण खे न रोक त साॻिए मुड़ुस सां शादी करणु चाहे, तव्हां न रोकियो। छो इज़ा तरादऊ बैनहुम बिल मारूफ़, जेकॾहिं पाण में ठही वञनि था, ज़ालिक यू अज़ बिही, अलाह चए थो आऊं तव्हांखे इहा वसियत करे सम्झायां थो, बि मन कान मिन कुम योमिन बिल्लाह योमिल आख़िर, जेकॾहिं तव्हांखे अलाह ते ऐं अलाह जे आख़िरी ॾींहं ते ईमान आहे, ज़ालिक अज़का लकुम, इन में त तव्हांजी इज़त न आहे त साॻियो मुड़ुस थो मिलेसि, या तव्हां चओ था त 2-2 4-4 मुड़ुस नवां करे, ज़ालिक अज़का लकुम अथर, इन में तव्हांजी पाकाई आहे। वल्लाहु यालम, अलाह चए थो मां इन लाइ तव्हांखे चवां थो त मूंखे ख़बर आहे, व अंतुम ला तालमून, तव्हांखे ख़बर न आहे। उन खां पोइ आहे हिकिड़ो सिचुएशन, चए थो त मिसाल तौरु तव्हां निकाह त कयो आहे पर उहा रुख़्सती कान थी आहे, ऐं न तव्हांजो महर मुक़ररु कयो आहे, त ला जुनाह अलैकुम, पोइ उन माना आहे त पोइ जेकॾहिं तव्हां औरत तव्हांखे रुख़्सती बि कान थी आहे, तव्हां हुन सां हम बिस्तरी बि न कई आहे, ऐं अञा तव्हां हुनजो जेको आहे सो महर बि मुक़ररु कोन कयो आहे, त पोइ तव्हां तलाक ॾियणु चाहियो था त पोइ ॾियो, पर मती हुन पोइ कुझु न कुझु हुनखे कंपेंसेट कयो। छो त ज़ाहिर आहे त ॾिसो न, निकाह करण महिल ख़र्चु थियो हूंदो हुजे माउ पीउ जो थियो, त तव्हां उन्हनि खे थोरो कंपेंस कयो। अला मोसे क़दर हू वल मुख़्तिर क़दर हू, जंहिं वटि वसी पैसो आहे उन हिसाब सां ख़र्चु उन्हनि खे ॾिए, जेके वटि घटि आहे उन हिसाब सां ॾिए। मतान बिल मारूफ़ हक़न अल मुहसिनीन, ऐं भलारनि माण्हुनि जे मथां इहो हक़ु आहे त इहो तव्हां कयो। पर वरी ॿियो सिचुएशन आहे, इन तलक तुम हुन मिन क़बिल अन तमसू हुन वक़द फ़रत तुम लहम फरीदा, चए थो तव्हां हिकिड़ी औरत आहे, रुख़्सती कान थी आहे, निकाह बि थी आहे, पर तव्हां महर मुक़ररु करे छॾियो आहे, पोइ छा कबो? हाणे जेकॾहिं तव्हां तलाक ॾियो था बिना रुख़्सतीअ जे, पर निसिब मां फ़रज़ तुम, पोइ तव्हांखे खपे त घटि में घटि अधु महर हुनखे मोटाए ॾियो, जेको अधु महर जेको आहे सो औरत खे ॾियो। इला ऐं यफ़ून ओ यफ़ुल लज़ी बि यदि उख़्दर निकाह, बाक़ी जेको मुंहिंजा माउ पीउ चवंदा असांखे न खपे, त पोइ हा ॿी ॻाल्हि आहे। अच्छा, हाणे चए थो त जेकॾहिं तव्हां औरत खे तलाक ॾियो था त या इहो नबी इज़ा तलक तुम निसा फ़तलिक हुन ले इद्दत हिन, माना जॾहिं तलाक ॾियो था त उहा इद्दत में वेंदी, ऐं उहा अहसुल इद्दत खे ॻणियो। इद्दत आहे 3 मेंसिस, जे मेंसिस नथा अचनि माईअ खे त पोइ 3 महीना, चए थो इहो बाक़ाइदे ॻणियो। वतक़ुल्लाह रब्बकुम, अलाह जी तक़वा अख़्तियार कयो, पर हुकुम ॿुधो क़ुर जो, ला तुख़रिजी हुन मिन बुयूत हिन, इन इद्दत जे पीरियड में ख़बरदार इन औरतुनि खे उन जे घरनि मां न कढो। हिते थो चए बुयूत हिन, माना जेसि ताईं घर में औरत आहे, इहो घर औरत जो आहे, अञा चांसिस आहिनि त तव्हां ठही सघोसि था बिना निकाह जे, तंहिंजे करे अलाह ताला इन इद्दत में उन घर खे माईअ जे घर थो चए, चए थो वला यख़रुजन वला तुख़रिजू हुन मिन बुयूत हिन, इन औरत खे इद्दत जे दौरान घर मां ॿाहिरि, उन जे पंहिंजे घर मां ॿाहिरि न कढो, माना तव्हांजो घर जंहिं घर आहे उन जो आहे। वला यख़रुजन, ऐं औरत ख़ुदि बि न वञे, उन खे मना थो करे त तूं बि इद्दत जे दौरान टपड़ खणी पेती खणी भॼां थी बाबे जे घर, इहो अलाह मना थो करे। बाक़ी हिकिड़ी सिचुएशन आहे, इला याती न बि फ़ाहिश मुबैनतन, बाक़ी हिकिड़ी औरत हिकिड़े का बुरे कम में पकड़ी आहे, पोइ त मर्द हुनखे घर में रहणु कोन ॾींदो, हुनखे कंदो तकलीफ़, पोइ उहो अलाउ आहे त हली वञे। अलाह फरमाए थो तिल्क हुदूद अल्लाह, इहे अलाह जा क़ाइदा अथव। वमैयत अद हुदूद अल्लाह, अलाह जे क़ाइदनि खे जेको लताड़ींदो, फ़क़त ज़लम नफ़्स, पंहिंजे पाण ते ज़ुल्म कंदो, अलाह फरमाए थो। उन खां पोइ अलाह फरमाए ज़ालिकुम यू अज़ बिही, अलाह तव्हांखे इहे क़ाइदा ॿुधाए थो, तव्हांखे वसियत करे थो,
मन कान योमिन बिल्लाह वल योमिल आख़िर, जेको अल्लाह ते यकीन रखे थो आख़िरत ते, उन्हीअ जे लाइ। व मन यतक़िल्लाह, जेको अल्लाह खां तक़वा इख़्तियार कंदो, यजअल लहू मख़रजा, उन जा मां रस्ता खोलींदो वेंदुसि। हा, वरी जेका उहा ॿी अचे थी त हिकिड़ी माई आहे जंहिंखे मेंसिस नथा अचनि, वल्लाई यसिन मिनल महीज़ मिन निसाइकुम, जे हुनखे मेंसिस नथा अचनि इन त उन जे लाइ इद्दत आहे 3 महीना। वरी जेकॾहिं औरत हीअ आयत ॿी छा थी चए त उलातुल अहमाल, जेकॾहिं पेट अथसि त पोइ हुनजी इद्दत आहे जेसिताईं ॿार न ॼणे, उहो घर में वेठी हूंदी। व मन यतक़िल्लाह यजअल लहू मिन अमरी युसरा, जेको अलाह खां ड्रिजंदो अलाह हुन लाइ आसानी जा रस्ता पैदा कंदो। उन खां पोइ औरत जो मर्द मरी पियो आहे, सिचुएशन क़ुरान ॾिसो, औरत इहे सॼो क़ुरान औरतुनि जो। वलज़ीन यतवफ़ऊन मिनकुम यज़रून अज़वाजन, त जेकॾहिं मर्द मरी थो वञे त औरत जेको आहे सो उन जो इद्दत थींदी अरबात अशर वशरा, 4 महीना 10 ॾींहं। फ़ैज़ा बलगन अजलहुन फला जुनाह अलैकुम फ़ीमा फ़अल्न फ़ी अनफ़ुसिहिन बिल मारूफ़, तव्हांजी इद्दत पूरी थी, हाणे जीअं वणेव त कयो, ॿी शादी करे थो ॿी शादी वञी कयो, ऐं वल्लाह बिमा तामूल ख़बीर, अलाह जेको कयो था ॼाणे थो। पर ॿियो आहे त पहिरीं त जेकॾहिं हूअ इद्दत गुज़रण खां पोइ चए थी त मां हाली ॿाहिरि न वेंदसि, इन घर में रहां थी, त अलाह हुकुम थो करे त साल ताईं तव्हां हिनखे घर मां न कढंदव। जे बाक़ी पाण निकिरी थी वञे इद्दत खां पोइ भली वञे, पर इद्दत उन साॻे घर में करणी अथसि। पर जेकॾहिं चए थी न मां नथी रहां, पर जेकॾहिं साल ताईं रहे थी त उन घर में रही सघे थी। ऐं उन खां पोइ माइनि खे चयो वञे थो वल वालिदात युर्दिन औलाद हुन हौलैन कामलैन, चए थो तव्हां माइनि खे खपे त पंहिंजे बचनि खे 2 साल पूरो खीरु पियालो, ऐं इन खीर जो ख़र्च पको मुड़ुस खे ॾियणो आहे। अच्छा, उन खां पोइ अचे थो त इन रोदाद तुहरिम मां तुहरिम विलादा, याने पाण फ़र्ज़ बेशक खीरु पीआरण बि उन रिश्तनि खे हराम करे थो जेके पेट जा रिश्ता आहिनि। मिसाल तौरु तव्हां हिकिड़ी माई हिकिड़े ॿार खे खीरु पीआरियो ऐं पंहिंजी धीउ खे पीआरी वेठी, त इहा इन्हनि जी रिलेशनशिप थी वेंदी, भाउ भेण जी शादी न करे सघंदा। लेकिन उन खीर जो हिकिड़ो मिक़दारु मुक़ररु आहे, ईअं न त हिकिड़ो दफ़ो चगड़ दें त भाउ थींदो, न। इन लाइ उलमा जेको लिखियो आहे उन में आहे त घटि में घटि उहो ॿारु 5 दफ़ा मुख़्तलिफ़ मौक़नि ते 5 दफ़ा पेट भरे खीरु पीए, माना एतिरो पीअंदो वञे तव्हांजो पेट भरिजी वञे, पोइ हथु वातू कढे, बाक़ी इन चगड़ न, त 5 दफ़ा पेट भरे जेकॾहिं को ॿारु पीअंदो त पोइ उहो उन माईअ जे ॿारनि सां भेण ऐं भाउ थी वेंदो, जेको सो हुकुम थो अचे। उन खां पोइ हाणे चए थो त अॻिते अचे थो, जेकॾहिं तव्हां ॿार खे खीरु नथियूं पारे सघो, को सबबु आहे या खीरु सुकण वारो आहे, या तव्हां चओ था त असां ॿार खे छॾायूं, निंड थी फिटे फलाणो, मिसाल जी ॻाल्हि आहे, फ़इन इराद फ़िसालनि अन तरादिन मिनहुमा, त पंहिंजे मुड़ुस सां पहिरीं त ईअं न त कड़ू काठी हणी छॾे पंहिंजे मर्ज़ीअ सां, न, पंहिंजे मुड़ुस खां इजाज़त वठंदी, उन सां तुशाविर, उन सां मशवरो कंदी, पोइ फलाह जुर्म, पोइ हिन ते को ॾोह कोन्हे। हाणे कंहिं सबब जे करे तव्हां ॿार खां खीरु छॾायो, अञा हुनखे खीर जी ज़रूरत आहे, त वरी मायूं वेंदियूं दॿे जे खीर ते, न न न न न दॿे जे खीर ते न। वन औरतुम अनस्तरदियू औलादकुम, त पोइ कंहिं ॿी माई जेका खीर वारी आहे, तव्हां उन खां कॉन्ट्रेक्ट करे उन ॿार खे उतां खीरु पीआरियो, फलाह जुनाह अलैकुम, इन में तव्हां ते ॾींहुं न आहे, इज़ा सलम तुम मां आते तूं महरूफ़, उनखे पैसो ॾियो उन औरत खे जेको ख़र्चु करे जंहिंखे प्यारे थी, छो त उनखे खाधो खाइणो आहे, 2 ॿारनि खे खीरु पीआरणो अथसि। असां माना अलाह ताला चाहे थो त ॿारु माउ जो 2 साल खीरु पीए। जेकॾहिं तव्हां नंढे हूंदे या ॼमण सां हुनखे दॿनि ते मोकिलींदव त हुनजे हिकिड़ो साइकोलॉजिकल नेचर डिफरेंट थी वञे। घणे भाङे जेके आहिनि औलाद जेके आहिनि, जेके नाख़ल्फ़ थियनि था ऐं अदब माउ पीउ जो कोन था कनि, उनमें मेजॉरिटी उन्हनि जी आहे जिनखे खीरु पूरो कोन पीआरियो वियो आहे। तंहिंजे करे तव्हां अलाह खां ॾिजो, अदियूं मुंहिंजूं भेनरूं मारो, पंहिंजे पूरो 2 साल खीरु पीआरो। पर जेकॾहिं कंहिं सबब जे करे तव्हांजो खीरु नथियूं पीआरे सघो, जाब आहे या तव्हांजी निंड थी फिटे या तव्हां बीमार आहियो, कुझु सबबु, त वरी कंहिं ॿी माईअ खे चओ, उन सां ॻाल्हायो कंहिंसां, केतिरियूं ग़रीब मायूं आहिनि घुमनि फिरनि पियूं, केॾियूं ग़रीब मायूं आहिनि हिते, वञी कंहिंखे चओ त अदी तूं अचु ऐं मुंहिंजे ॿार खे खीरु पीआरे। केतिरियूं फ़क़ीराणियूं फिरनि पिए थियूं, जेके आहिनि उन कंहिंखे बि तव्हां ॻाल्हाईंदो त उन सां अची तव्हां खीरु पीआरे। इहो अलाह ताला असांखां चाहे थो। तंहिंजे करे अलाह फरमाए थो, वतक़ुल्लाह, ए मर्द ऐं औरतो, अलाह ताला जी फ़रमान बरदारी इख़्तियार कयो।
वालमू ऐं हीअ गारंटीड ॻाल्हि खे सम्झी छॾियो अन अल्लाह बिमा तामलून बसीर, जेको कुझु तव्हां कयो था न अलाह ॾिसे थो उनखे, जेको तव्हां चओ था अलाह ॿुधे थो उनखे, इन ते चए थो इहा गारंटीड तव्हां इहा ॻाल्हि सम्झो त अलाह जी एॾी टेक्नोलॉजी आहे। हाणे जेको आहे सो तव्हांखे अल्हम्दुलिल्लाह इंशा अल्लाह ताला हिन में औरतुनि जे बारे में इहे शयूं आहिनि। हीअ जेको मुंहिंजो प्रोग्राम आहे यूट्यूब ते बि अची वेंदो ऐं शायदि हिन जो जेको मेहरान टीवीअ जी बि जेका वेबसाइट आहे इन ते रिकॉर्ड अची वेंदो सुभाणे परीहं ताईं। ऐं इनखे सम्झो, इन जा टुकर टुकर करे माइनि ॾे मोकिलियो, दोस्तनि ॾे मोकिलियो, जेका मूं तव्हां ॻाल्हि सम्झाई आहे। अलाह पाक असांखे तव्हांखे इन ते सम्झ अता फ़रमाए। आमीन या रब्बुल आलमीन। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।